सिजावल मां ख़बर शामिल क्यों था। इम्तियाज़ मेमण की रिपोर्ट मुताबिक़ त जिथे वॾिन इमारतुनि जे स्कूल में वॾी पगार खणंदड़ डिज़ाइन उस्ताद मुक़रर भी शायदि अहिड़ी तइलीम ॾियारे न सघनि जेका कारो छाण जे सामूंडी इलाइक़े जे कपर ते यूसी जान मोहम्मद जत जे आथार की ॻोठ हाजी सिद्दीक़ कातियार में हिकु प्राइमरी स्कूल मौजूदु आहे जिथे न पीअण जो पाणी, न वेझी अस्पताल, न बिजली, न रोड, न रस्ता। इंतहाई गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारण वारा मक़ामी ॻोठाणा ऐं शागिर्द जेके इंतहाई ॾुखाई वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि उन स्कूल में जेके शागिर्दनि में टैलेंट इहो वॾनि शहर जे मुख्य स्कूलनि में हूंदो आहे। उन स्कूल उस्ताद जे शागिर्दनि तोणी शागिर्दनि खे आला दर्जे जी तइलीम सां नवाज़ण जा ख़्वाहिशमंद उस्ताद यामीन ख़ासि कयली जेको तइलीम साखिरो तालके साखिरो सां तालुक़ु रखंदड़ आहे उन जी महिनत ऐं जुस्तजू जी जेका बि तारीफ़ कजे घटि आहे। वीरान पटी पयल मज़कूरा इलाइक़े में जिथे शऊर न हुजे उतां जा शागिर्द सिंधी उर्दू सां गॾु बहितरीन इंग्लिश पढ़ी ॻाल्हाइण वञी माजाइठी चइबे। उस्ताद यामीन ख़ासि कयली पंहिंजे दिलेरी बग़ैर लालच जे शागिर्दनि खे अहिड़ी तइलीम ॾियारी आहे, पर अफ़सोस संदसि उन महिनत जी वाखाण फ़क़ति शागिर्द, वालिदैन, दोस्त कनि था, पर मक़ामी चूंडियल नुमाइंदा ज़िले इंतिज़ामिया NGO इदारनि खे स्कूल विज़िट करण जी ज़हमत ई न कई आहे। पर स्कूल जो तइलीमी अमल जारी आहे। सिंध हुकूमत, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, वज़ीर तइलीम, डिप्टी कमिश्नर सिजावल चूंडियल नुमाइंदनि खे स्कूल जी सहूलियत लाइ उस्ताद यामीन ख़ासि कयली ऐं संदसि सहकारी माण्हुनि शागिर्दनि अपील कई आहे।